आलमी मालियाती फंड ऐं नाणे वारी वज़ारत मिनी बजट न आणण ते इतफ़ाक़ करे वरितो आहे। टैक्स जो हदफ़ 12,970 अरब बरक़रार रहंदो ऐं पेट्रोल जे शयुनि ते जनरल सेल्स टैक्स न लॻायो वेंदो। ज़रियनि मूजिबि IMF मिशन ऐं मुआशी टीम जे विच में ॻाल्हियुनि जा ॿ दौर थिया। नाणे वारी वज़ारत ऐं IMF मिशन जे विच में मक़ामी कर्ज़ ते बि तफ़सीली ॻाल्हियूं थियूं। ज़रियनि मूजिबि नाणे वारी वज़ारत जे अमलदारनि IMF मिशन खे मक़ामी कर्ज़ बाबति ब्रीफिंग ॾिनी। IMF जी टीम पारां मक़ामी कर्ज़ बाबति एतिराज़ न कयो वियो। IMF जे मिशन खे ॿुधायो वियो त हुकूमत मक़ामी कर्ज़ खे घटि करे रही आहे ऐं मक़ामी कर्ज़नि जी अदायगियुनि जी मुदत बि वधाए रही आहे। ज़रियनि मूजिबि IMF खे ग्रास फाइनेंसिंग ऐं डिबेट मैच्योरिटी, हुकूमती सतह ते डिजिटलाइज़ेशन, आर्टिफिशियल इंटेलिजेंस क़दमनि बाबति रेवेन्यू वसूलनि में बहितरीअ ते ब्रीफिंग ॾिनी वई। नाणे वारी वज़ारत जे ज़रियनि मूजिबि पाकिस्तान ऐं IMF जे विच में केतिरनि ई नुक़्तनि ते इतफ़ाक़ थी वियो आहे, जंहिंमें मिनी बजट न आणण ऐं 12,970 अरब रुपयनि जो हदफ़ बरक़रार रहंदो, जॾहिं त पेट्रोलियम जे शयुनि ते जनरल सेल्स टैक्स बि न लॻायो वेंदो। ज़रियनि मूजिबि टैक्स टू GDP जी शरह 8.8 खां वधाए 10.3% कराई वई आहे, जॾहिं त ज़रई शोबे खां ईंदड़ साल टैक्स वसूल करणु शुरू कयो वेंदो। ज़रियनि जो चवणु आहे त IMF सां वापारी दोस्त स्कीम में कुझु तब्दीलियुनि ते ॻाल्हियूं मुतवक़ आहिनि। 3 महीननि में रिटेलर्स खां 12 अरब टैक्स जमा कयो वियो आहे ऐं रजिस्टर्ड वापारियुनि जो अंगु 2 लखनि मां वधी 6 लखनि ताईं पहुची वियो आहे।